अस्सलाम वालेकुम। अॼु असां सां गॾु आहिनि ज़मीर खोसो साहब DG HR, जेको सेक्रेटरी एजुकेशन डी फारम या NIC जा जेके 4 डिजिट जे हवाले सां या डोमिसाइल जे इशूज़ ते अॼु बाक़ाइदे जेको सो डिस्ट्रिक्ट मलीर में आया आहिनि। हाणे अचो त पुछूं साईं ज़मीर खोसे साहब खां, जेके DG HR आहिनि, उहे पंहिंजो ख़्यालनि जो छा था ॿुधाइनि जेको सेक्रेटरी जे पॉलिसी मुताबिक़। सर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जेको हियरिंग जो डी फारम जी हियरिंग जो प्रोसेस आहे हिते, इन जो जेको इनिशिएटिव जेको आहे सेक्रेटरी एजुकेशन साहब सरदार अली शाह साहब ऐं चीफ मिनिस्टर सिंध, इन्हनि टिनी जी कंसेंट सां शुरू थियो आहे। ऐं हिन जेको आहे पूरे सारे प्रोसेस जो मतिलबु आहे त उहे कैंडिडेट जेके कंहिं माइनर जेको आहे ग़लती जे करे उन्हनि जा जेके फारम आहिनि कट ऑफ डेट खां पोइ इशू थिया आहिनि। यानी डी फारम असां वटि जेको आहे डेटा ॿुधाए थो त डी फारम कुझु स्टूडेंट्स जा जेके आहिनि, बल्कि बल्क में जेको आहे स्टूडेंट्स जा उहे कट ऑफ डेट खां पोइ ठहिया आहिनि। ऐं वरी उहे शागिर्द जेके आहिनि असांजे सिस्टम में इम्तिहान बि पास करे अची विया आहिनि। जॾहिं इहा असां ख़बर जेको आहे या इहा जेका आहे ॻाल्हि सेक्रेटरी साहब सां शेयर कई, उन जो नोटिस वरितो त जेकॾहिं ॿार क्वालिफाइड आहिनि ऐं सिस्टम जो सो थी विया आहिनि, रिज़ल्ट में अची विया आहिनि, त छो न इन्हनि ॿारनि खे ॿुधो वञे ऐं इन्हनि जो हिकिड़ो डेटा जेको आहे सो कलेक्ट करे ऐं